ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। आवाज़ टीवी जे एंकर पर्सन इम्तियाज़ मीर ऐं संदसि भाउ ते थियल क़ातिलाणे हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस इम्तियाज़ मीर जे भाउ रियाज़ अली जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। 6 नामालूम माण्हुनि फायरिंग कई। केस जे मतन में इहो ॼाणायो वियो आहे। शक आहे त हीउ हमलो उमर दराज़ पुट अहमद ख़ान उन जे पुटनि अहमद बख्श आफ़ताब ऐं हयात करायो आहे। FIR में इहो ॼाणायो वियो आहे। फ़रियादी मुताबिक़ ॿई भाइर जवाबदारनि जे साम्हूं अचण ते खेनि सुञाणे वठंदा। वाक़े जो केस कोरंगी ज़िले जे सऊदाबाद थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? आवाज़ टीवी जे एंकर पर्सन इम्तियाज़ भाउ जो केस आहे उहो सऊदाबाद थाणे कोरंगी में दाख़िल टोटल 324 जो कलम लगायो वियो आहे। जॾहिं त केस में ॼाणायो वियो आहे त इम्तियाज़ भाउ में 4 खां 6 जेके नामालूम माण्हू हुया जेको आहे उमर दराज़ ऐं उनजो पुटु जेको आहे अहमद बख्श आफ़ताब ऐं हयात खे शामिल कयो वियो आहे त उन्हनि जे चवण ते इम्तियाज़ मीर मथां जेको आहे फायरिंग कई वई, क़ातिलानो हमला कया। केस जेको आहे इम्तियाज़ मीर जो जेको भाउ आहे उनजी मुद्दत में दाख़िल कयो वियो आहे। केस में ॼाणायो वियो आहे त जेके हमले कंदड़ उमर दराज़ संदसि पुट आहिनि उन्हनि खे जेके मुदई आहिनि या इम्तियाज़ मीर ऐं संदसि जेको भाउ आहे में ॼाणायो वियो आहे त इम्तियाज़ मीर घर वञी रहियो हुयो त हुन ते 4 खां 6 नामालूम हथियारबंदनि फायरिंग कई ऐं जंहिंखां पोइ इम्तियाज़ मीर ज़ख़्मी थियो, जेको हींअर में निजी अस्पताल में ज़ेरे इलाज आहे। पर संदसि FIR में वार ॼाणायो वियो आहे त हमले कंदड़ जेके आहिनि उमर दराज़ ऐं संदसि उन्हनि जा पुट आहिनि जंहिंमें इम्तियाज़ मीर खे हमलो करायो वियो आहे ऐं मुदई इहो बि ॼाणायो आहे त ॿई ॿार जेके आहिनि उनजे साम्हूं अचण ते उनखे पिणु सुञाणींदासीं। ठीक है, मुझे मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।